कि इन खां पोइ ॾाढी प्यारी कथा कुरुक्षेत्र में भगवान जी गोप गोपिन सां भेंट थी ऐं अॼु यशोदा मैया नंद बाबा नेण भरे श्री कृष्ण बलराम जो दर्शन कयो। ॾाढी मिठियूं लंबी लंबी ॻाल्हियूं ॻाल्हायूं ऐं गोपिन अॼु 100 साल खां वधीक समय थियो अॼु साक्षात दर्शन कया। भगवान हालचाल वरता। द्रौपदी माता सां सब राणियूं भी मिलियूं, गोपिन सां मिलियूं। रुक्मणी माता चेती कृष्ण तुंहिंजो तत्व, तुंहिंजो प्रेम तत्व मां सुञाणा, उहा राधा रानी काथे आ, मूंखे उन सां न मिलाईंदे। इनमें को वृष भानु किशोरी, नेक हमें दिखरावो अपनी बारापन की जोरी। आहा, लेकिन जो राधा गोपिन सभिन भगवान जो दर्शन करे चयो प्रभु अज हिकड़ो वरदान दियो। केड़ो? बस एतरी विरह 100 साल जी काफ़ी प्रभु। हाणे असां नथा सही सघूं, हाणे कृपा कयो, तव्हांजो दर्शन करे वरतो आहे न, हाणे कृपा कयो असां तव्हां में लीन थी वञूं। ये शरीर जेको आहे इहो रखण जी इच्छा नथी थिए, परम तत्व में तव्हां में असां समाइजी वञूं। लिखियल आहे उते गोपिन सभिनी हिक साथ पंहिंजे शरीर जो त्याग करे छॾियो ऐं दिव्य ज्योतिर स्वरूप धारण करे श्री कृष्ण में मिली वियो। बोलो गोपी जन महारानी की, राधा रानी सरकार की जय।